सखर नौशर फ़रोज़ टंडो अलायार कंदकोट कोटकी में ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अक़ीदत एहतराम जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो। ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मौक़े ते नंढियुनि वॾियुनि इमारतुनि घरनि मस्जिदुनि ऐं गिटियुनि खे रंग बरंगीन बतियुनि ऐं झंडनि सां सिंगारियो वियो। ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मौक़े ते मुख़्तलिफ़ धुरियुनि तरफ़ां रैलियूं कढियूं वयूं, जंहिं दौरान हर तरफ़ आका की आमद मरहबा नूर वाला आया है जूं सदाऊं गूंजदियूं रहियूं। रैली खे ख़िताब कंदे अॻवाननि जो चवणु हो त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ज़िंदगी मुबारक सभिनी इंसाननि लाइ मुशल राह आहे। इस्लाम अमन, भाईचारे ऐं इंसानियत सां मुहबत जो दर्स ॾिए थो। हुननि चयो त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ज़िंदगी मुबारक मां सादगी ऐं पाड़े वारनि जे हक़नि जो दर्स मिलियो आहे, जंहिं ते अमल करणु घुरिजे। अॻवाननि चयो त 12 रबीउल अव्वल जो ॾिहाड़ो ईद जहिड़ो ॾिहाड़ो आहे, जंहिंखे मज़हबी जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वेंदो आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk